सोचां थी फिरड़ू जो तोहर करायां, मौसम भी कुछ मटी आ। चइबो त माल गॾायो थी न, वछेर ॾिनी हुअमि आधारी, हाणे माशाल्लाह ढुकी थी आहे। चवां थी हाणे खपायांसि, सुठा पैसा कंदी ऐं पोइ जेको आहे त इहा ख़ुशी बि कयूं। ज़रूरी आहे माण्हू जी जेका दिलि कढे त उहो करे, पर अञा नंढिड़ो न आहे सफ़ा। अॼु तोहर नंढे लाइ जो ई कजे त बहितरु आहे। पाड़े में न वेठा आई अधे रब नवाज़ वारा, इन जो छोकिरो हो दिलू, ॾाढ़ी सां हो छोकिरो, पर तोहर न थियल जो छोकिरे जो। इन खे अचे पाट ते जो विहारियऊं, खल्क खिल में ॿूटी पई आहे। छोकिरो शर्म में बुॾी वञे, ईअं बि न हुजे अदी। इहो किसो अदी असां बि ॿुधो, मां ॿुधो, मूंखे त शर्म पियो अचे। गुल्लू ॻाल्हि पियो करे, चए जेके माण्हू ते बीठा सभु खिल में ॿूटिया पिया आहिनि। हर कोई पियो पुछे त छोकिरो एतिरी टाइम हुयो काथे। मां बि चवां थी मौसम कुझु सही थिए त फिडड़ू जो तोहर करायां, पर पीउ जो ज़िद आहे त मां दुबई में मोटां त पोइ तोहर कराए। पोइ छा कर, तूं जो 2-3 साल न अचे त पोइ तोहर ई न करायूं न, जा वरी हेॾियूं टिकेटां हेॾा ख़र्च छोकिरे जी टटी टुकरी कर। उतो मोकल में सबबु छा ॼाणाईंदो, बख़िदमत जनाब कफ़ील साहब, जीअं त मुंहिंजे पुट जी लली वढाई तक़रीब जो इतिमाम कयो वियो आहे, बराए महिरबानी मूंखे मोकल ॾिनी वञे। तूं त माई सफ़ा उघाड़ो ॻाल्हाए चाहे। शादी ते माण्हू अचे त ॻाल्हि बि ठहे थी, कन छोकिरे जी लली कपचण खां लखे रुपया ख़र्च करे रोज़ी छॾियो माण्हू ॻोठे अचे, इहो को अकुलु आहे? मुराद ई हर कंची, कहिड़ा अॼु असांखे वलर आहिनि। टींगो ॾिसे थी इहो हिकिड़ो आहे, भली हिकु हुजे। अॼुकल्ह मोबाइल लॻियूं पियूं आहिनि, वीडियो कॉल लॻी पई आहे, वीडियो कॉल करे ॾेखारजांइसि, सिक लहेसि भले मोतबर अची। शिरकत त वरी अलॻि शइ आहे न। हाणे ठहियो अधी तोहर हिकिड़ो वर्ल्ड कप जो स्टेडियम में ॾिसंदो, न त खल खणी संभाले रखिजांइसि। 2 खां पोइ अचे, 3 सालनि खां पोइ अचे, ॾेखारजांइसि, चओ हे आहे कारवाई। भला एॾो जो मुड़ुसालू खे तोहर ॾिसण जो शौक़ु आहे। तूं न सम्झंदीअ, परदेस वारे माण्हू खे असांखां वधीक सिक हूंदी आहे। सिक ई वञी टटी टुकरी जी बची आहे, वॾी नांगी आहे अलाह लख जी थी। ॾिसो त सही चरी, अञा तव्हांखे उते घुराए ऐं ख़र्चु करे त ॻाल्हि बि ठहे, इन बहाने तव्हां दुबई घुमी ईंदव। बाक़ी हिते अचे ख़र्च पखा करे, छोकिरे जी लली पिरचिक थिए ऐं पोइ पोयां पेर करे, कहिड़ो फ़ाइदो? ऐं तव्हां वटि हो गेंडी न आहे छा? हिन कुर्सियुनि मां त तव्हांखे वेहण ई नथो अचे, राति बि वेही वेही उथी वियसि, का शइ न निकिती। मासी पोइ पक तव्हांखे कब्ज़ी आहे? कब्ज़ी न कब्ज़ी आहे, मां वारा बस्ट पूरो ॻोठु ॿुधंदो आहे। 2-3 दफ़ा त माण्हू भुलिजी क्लाश न खणी आया आहिनि त फेरिंग जो जवाबु जेको त फेरिंग सां ॾियूं। हिते इहो गेंडी जो मसइलो आहे, असां वटि त न आहे हेठि वेहण वारी, पोइ कीअं कजे? भला मूंखे 2 सिरा रखे ॾे त मां उन्हनि ते वेहां। ट्राए कयो, थी वेंदो। केतिरो तव्हां सिरनि ते वेहंदव? हे मुंहिंजी उमिरि आहे ट्राए करण जी। मासी एज इज़ जस्ट अ नंबर, उमिरि सां छा थींदो आहे? KFC वारो कुराड़ो हमरा ॾिठो अथव जेको छापियल हूंदो आहे, इहो कुराड़ो हमरा 65 सालनि जी उमिरि में वञी हिन कमु गुलू कयो। तव्हां त अञा माना जवान आहियो उन खां बि। मूंखे इहे टीकरा ॾियणु बंदि कर, मूंखे इहे महिल सां 2 सिरा रखे ॾे त मां हिते ई कमु गुलू कयां। तव्हां झंग में ई ख़ुशि हुयव, 2 ॿार ते वेंदा हुआ, खुलियल आसमान में कमु गुलू कंदा हुआ, त तव्हांजे लाइ सही हूंदो हो। हिते कमरे में अटैच वॉशरूम लॻो पियो आहे, त उते तव्हांजा नख़रा नथा खुटनि। वाह, असां इहे न ॾिठासीं, न करे ॿुधासीं। मूंखे त सही तरीक़े सां वेहण बि न पियो अचे, बसि पोइ तव्हांजे ऐं चपू जे सिर जे करे वेठसि वञी, वेठसि जो जीअं ई त मूंखे ख़्यालु आयो त इन गेंडी जे टुंगड़े मुंहिंजो नांग निकिरे या कूओ निकिरे। ख़्यालु मट, कमु ख़राबु, ख़तमु, टाटा बाय बाय। मासी तूं ज़ोर आहियां, इन माई खे छा आहे, वञी रही पई पुट जे घर, पोइ हिते घर थोरी थो सुझे इन खे। पोइ छा कर, तूं का नंढी नेटरी नई पढ़ियल छोकिरी आहे छा जो पेकनि जी तोखे सिक लॻी आहे, तूं रही पई आहे? चौंकु टिकी आहे, पूरो चौंकु वही बि पीर ते ई न, 4 रातियूं टिकी ॾाण वठी पोइ मोटंदी। 1 राति रहे माण्हू, ॾिठो वाइठो, वरी माण्हू घर अचे संभाले, वई आहे त पोइ त शक ई न त को पोइ त जीअर आहिनि मरी आहिनि, ख़बर बि अथसि त छोकर वेंदी आहे स्कूल, ऐं हूअ जेका आहे त कंहिं कम जी न आहे। पोइ बि इन जी आहे माना इहा पिरकार लॻा पिया आहिनि त 4 रातियूं त मोकल 1 ॾींहं जी वठी वई आहे, 4 रातियूं टिकी पियूं आहिनि। जा माण्हू ॿुधाईंदो आहे, इतलाह त करे न। असां काल्ह तूं भॼी वई आहीं, अलाए तोखे केरु खणी वियो रस्ते में, असांखां त ख़बर न आहे न। अलाए कंहिंजी काल आहे। हलो, केरु?
आवाज़ घटिया मोबाइल वात जे वेझो कर न। हाँ हाणे फर्स्ट क्लास आ। केर थो ॻाल्हाए? कुअल अब्बा मां सदको मां तो घोर पक्को थियो आहे हाणे। हा अॻे मिड़ई फ़ोन तोन कंदे को ॻाल्हाईंदे हाणे सफ़ा दिलि पले वियो आहे। ॿुध दिलि पले वियो त पोइ भला बयानो त मोटाए ॾे न। अदा कुअल मां भरगड़ थी ॻाल्हायां करे मूंखे सुञातो करे न। उते वञी गजनी थी वियो आहे। ज़ाहिर आहे हितां वियो आहे ॻोठ जे माण्हुनि खे त सुञाणींदो न। पुछा करेसि त कॾहिं ईंदो करे। ॿुधे थो ॿोड़ो आहे छा? ॿुधे थो हे भरगड़ थी पुछे चे कॾहिं ईंदे। पुछेसि त दुबई जो छा मशहूरु आहे करे। दुबई जो मां थी ॿुधायई दुबई जो खली वली मशहूरु आहे। कुअल जी ॿ खली वली त पैक करायो अचिजो करे। सूअर तुंहिंजो को चाचो मामू जा रिश्तेदार आहे छा जो फरमाइशूं थी करेसि खली वली वठी अचिजांइ। लख लानत पाड़ेसरी त आहे न करे। वॾा पाड़े वारनि जा तो हक़ ॾिना आहिनि शकी बि नथी थिए। हाणे मूंखे छत मां हिन सां ॻाल्हाए वठां। हलो अबा आयो जोड़े खे सम्झाईंदे न सम्झाईंदे ॿिए टे ॾींहं भॻी बीठी आहे। अहिड़ा थी जहिड़ा करे वञे थो तोखे मां छा ॿुधायां। नारी खे कुझु हिदायत कर। मां भुज पटींदीमांसि मां इहो लिहाज़ न कंदीमांसि तुंहिंजी ज़ाल आहे। मुंहिंजी का ॻाल्हि नथी मञे। मूंखे ॾिसे थी ॼणो दुश्मन जी माउ ते नज़र पियसि। ॿियो तो वारी धीअ खे अहिड़ियूं पटियूं थी पढ़ावे जो तोखे मां छा ॿुधायां। तो वारी धीअ बि असांजे घर में को कमु न करई। इहे सॼियूं पटियूं तो वारी जोड़े जूं अथसि। पुछेसि जे मां राज़ी थी पवांसि करे त पोइ टीं शादी जो इरादो अथसि करे। पोइ ॿिनि मो ककिया तौबा ज़ारी थो करे। हिन मोतबर खे वरी पंहिंजो सूरु आहे। अला अला कर त ॾोह न लहनी। बसि कर बुछड़ा हो त हिकिड़ी शादी तूं वरी अॻे लटा लाहे। लख जी थी टी कंदो ॿुॾी नथो मरे। अमा मां त चवां थो हाणे बि वक़्तु थी पोटियुनि जी अची मालिकाणी थी आहे। हाणे छॾ क़ुर्बान खान जो घरु अचे हिते रहो। न बा मुंहिंजी शादी शल आहे मुड़ुसु मुंहिंजो जीअरो आहे। अलाह तव्हांखे ख़ुशि करे अलाह तव्हांखे वॾी हयाती ॾे। तव्हां पाण में ई गंजु आहियो। उहो त आहे पर माण्हू बाक़ी ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ताना हणी था वञनि। माण्हुनि जा खूहनि जा वात कंहिं बंदि कया आहिनि शाहबा। ॿियो मां कहिड़ो भॼी वई हुयसि। शरा शरीयत मुताबिक़ हक़ु निकाह कयुमि। हेतिरा हव तव्हां जो तव्हांजो पीउ मरी वियो। पंहिंजी जवानी सादे वेस में इहो सोचे करे गुज़ारे छॾियमि त जंहिं मां शादी कई त तव्हां रुली वेंदा। दुनिया खणी केतिरा बि कसम खणे केतिरियूं बि तव्हां सां ॻाल्हियूं करे त असां वारसी कंदासीं तव्हांजी। पर माउ जी दिलि सिर्फ़ु माउ जे सीने में हूंदी आहे। ज़माने जे सीने में जे माउ जी दिलि हुजे हा न त दुनिया एॾी बेदर्द न हुजे हा। पर अम्मा हिते तूं घर जी मालिकाणी हूंदी आहे उते तूं वाधारो भाती आहे ऐं हिन उमिरि में तोखां सॼो घर जो कमकार था वठनि। पंहिंजे घर में कम जो हिसाब किताब थोरी कबो आहे। मां पाण खे हिते महिमान उते मिज़बान थी भायां। औरत जो घर उहो आहे जिते उहो परिणिजी थी वञे। मासी सही थी चवे दुनिया का तो काम है कहना दुनिया तो कहेगी पर ये तो हम पे डिपेंड करता है ना। हम कन क्यों दे रहे हैं दुनिया को। क्यों सुन रहे हैं हम उसकी गंदी गलीज बातों को। जाते मासी रहण चाहे थी उहा ई सही जॻह है उते ई मासी ख़ुशि रही सघे थी। ॿियो असांजे समाज जो अलमियो रहियो आहे त जिते मर्द शादी थो करे ॿी उते वाह वाह मुड़ुसु माण्हू ऐं अगरि औरत तलाक थियण खां पोइ या वरी बेवा थियण खां पोइ ॿी शादी थी करे त बदकिरदार भाॼो कर। वाई मिस्टर प्रेसिडेंट वाई दिस इनजस्टिस वाई दिस सो इनजस्टिस वाई मिस्टर प्रेसिडेंट सर वाई। खानदान तूं त इहा 2 मिंट तकरीर बंदि कर। मां बि अम्मा जे भलाई जे लाइ थो चवां। अम्मा हिन उमिरि में माण्हू बचनि सां गॾु हूंदो आहे। निमाज़ मुसलो तस्बी शोरा तव्हांजो जल्दी फ़र्क़ु कढी मूंखे ज़ोरी ॾाढी बणाए छॾियो त बसि छा। इन जो मतिलबु इहो थोरी त मां वॾी आहियां तव्हां खां घणी। उमिरि मुंहिंजी 12 साल हुई जॾहिं तो वारो पीउ मूंखे परणाए आयो। पहिरियों मथो धोई बस कयुमि त तूं पेट में पई। उमिरि में मां नंढी आहियां इहा ॻाल्हि छॾे हाणे तूं बि। अॻे वॾड़ा चवंदा हुआ अबा मुंहिंजी उमिरि जो लिहाज़ कयो मां तव्हां खां वॾो आहियां ऐं हाणे वारा वॾा था चवनि मां तव्हां खां बि नंढो आहियां। न हाणे ईअं बि कोन थी चवां मां तुंहिंजी टुई मां हथनि सां धोती आहे बाक़ी घणो फ़र्क़ु न आहे। छड़ी 12 साल 12 साल वॾी आहियां मां तोखां। बसि इहे 12 साल मूंखे मारनि था।
ॾाढी त तूं ज़ोरी बणायो आहे मूंखे ऐं मेरे काथे ई ॾाढी थियण जी मां चई मासी मां तव्हां सां गॾु आहियां एज इज़ जस्ट अ नंबर प्रकाश इज़राइल बि इहो सम्झे हा त एज इज़ जस्ट अ नंबर